अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पतंग चाई पाण खे पसी मचम मोट, सहाई सुपरी जी घिड़त थिए घोट, अञा तूं अरोट खूरी ख़बर न लही। भलारे बिटदण जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए। दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। 13 जनवरी 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर, अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसलूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। साईं मुंहिंजा आलमिन जी तारीख़ त ॾाढी तवील आहे। सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि जी कथा पाण अलाए छो अञा ताईं पढ़ी नाहियूं सघिया, या वरी पढ़ण बावजूदि बेहस बणिजी विया आहियूं, जो पाण कॾहिं वीचार ई नाहे कयो त सिंध सां आख़िर छा थी रहियो आहे। नाइंसाफ़ियुनि जो ही जहान जीअं तीअं वधंदो पियो वञे। इंसाफ़ जी अणहूंद नथी मारे, पर मारे समाजी बेहसी थी। जॾहिं समाज जा फ़र्द ख़ामोश बणिजी वञनि, तॾहिं धरती धणी वेगाणा बणिजी वेंदा आहिनि ऐं पोइ वेगाणप वतन छॾण ते मजबूर कंदी आहे। हूं त खणी सिंध अंदरि अमन अमान हिकु संगीन मसइलो बणियलु आहे ऐं बेअमनी सबबि हर आम और ख़ासि जी ज़िंदगी ज़हर बणिजी वई आहे। ॾोहारनि जे ज़ुल्म ऐं ॾाढाइनि खां जेके माण्हू मुतासिर थियनि था, उन्हनि जो हर मज़हब या ॿोली सां तालुक़ु आहे। छाकाणि त धाड़ेल रोज़ जेके माण्हू अॻुवा कनि था, उन्हनि में उहो नथा ॾिसनि त केरु हिंदू आहे या मुस्लमान, पर इहो ज़रूरु ॾिसनि था त केरु पैसे वारो आहे या न। कंदकोट कश्मीर ज़िले जे अमन अमान जी ख़राब तरीन सूरतहाल सबबि ख़बरूं आयूं आहिनि त कंदकोट जा 20 हिंदू कुटुंब पंहिंजी जनम भूमि सिंध खे अलविदा चई हिंदुस्तान हलिया विया आहिनि। वीह खां वधीक हिंदू ख़ानदान इहो चई हितां हलिया विया आहिनि त ज़िले में अमन अमान ठीकु न आहे, उन करे हू हमेशह लाइ हिंदुस्तान पिया वञनि। इहो पहिरियों भेरो न आहे त को सिंध मां हिंदनि जी लॾपलाण जी ख़बर आई आहे। गुज़िरियल कुझु सालनि खां मुसलसिल सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां हिंदू ख़ानदाननि जे भारत वञण जूं ख़बरूं ईंदियूं रहियूं आहिनि। सिंध मां असल धरती धणियुनि हिंदनि जी लॾपलाण यकीननि ॻणती जोगी ॻाल्हि आहे, पर उनखां बि वधीक ॻणती जोगी ॻाल्हि इहा आहे त हितां वेंदड़ हिंदनि खे रोकण लाइ न त वक़्त जी हुकूमत खे क़दम खणे थी, न ई वरी इलाइक़नि जा चूंडियल नुमाइंदा अॻियां अचनि था। छाकाणि त हिंदू त ॾुखोयल हालतुनि में कॾहिं अॻवान जो शिकार बणिजंदे त कॾहिं न्याणियुनि जी ज़ोरे शादियुनि वारे मसइले ते एहतजाज कंदे हितां लॾपलाण कनि था। पर अहिड़ी सूरत हाल में उन्हनि खे हमदर्दी जी बि घुरिज आहे त तहफ़ुज़ जी बि घुरिज आहे। पर असां वटि हुकूमती सतह ते हिंदू कुटुंबनि जा मसइला हल करण तोड़े उन्हनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ जेके क़दम खणणु घुरिजनि उहे खॼी न सघिया आहिनि, जंहिं करे हिंदू बिरादरी में मायूसी जो फैलाव वधियो आहे। ताज़ो ई घोटकी ज़िले जे SSP खे कच जे हिकु धाड़ेल धमकी ॾिनी हुई। उहा वीडियो पिणु वायरल थी हुई, जंहिंमें उन धाड़ेल SSP खे चयो हो त हू खेनि तंग न करे, न त संसद ज़िले में हिंदू महफ़ूज़ न रहंदा। धाड़ेल जो उहो बयानु मज़मत जोॻो बि आहे त इन सोच जी अकासी कंदड़ पिणु आहे, जंहिं सोच तहत असां अक़लियत ऐं कमज़ोर माण्हुनि खे ज़ुल्म जो निशानो बणाईंदा आहियूं। यकीनन इन सोच जी कंहिं बि रीति हिमायत नथी करे सघिजे। ताज़ो ई मीरपुर ख़ासि ज़िले मां पिणु हिकु हिंदू न्याणी जी ज़ोरी शादी वारी ख़बर गर्दिश करे रही आहे, जंहिंजो मामिलो अदालत ताईं पहुतल आहे। सूबे अंदरि हिंदू बिरादरी सां जेके ॿिया खोड़ सारा मसइला वाॻियल आहिनि, तिन में हिकु संदन अॻुवा थियण जो मामिलो ऐं ॿियो संदन न्याणियुनि जे मुबैना ज़ोरी शादियुनि वारो मसइलो सरे फ़हिरिस्त आहे, जंहिंजे करे अक्सर हिंदू कुटुंब बेज़ारगी जो इज़हार कंदा रहिया आहिनि। असां सम्झूं था त सूबे में अमन अमान जी सूरतहाल रुॻो हिंदनि लाइ न पर सभिनी लाइ ख़राबु आहे। उनजो मतिलबु कते बि इहो न आहे त माण्हू पंहिंजा अबाणा पद ऐं धरती छॾे हलियो वञे। हिकु अंदाज़े मूजिबि सिंध मां एतिरा हिंदू अॻुवा थियल न आहिनि
जेतिरा मुस्लमान अगवा थियल आहिनि। उन करे इहो तासिर बि क़तई ग़लति आहे त को सिंध अंदरि हिंदुनि सां वॾो ज़ुल्म आहे। उन तासिर खे ख़तमु करणु घुरिजे। हिंदू बिरादरी खे पंहिंजो वतन कंहिं बि हालत में न छॾणु घुरिजे। अहिड़ो राह फ़रार इख़्तियार करण जी कंहिं बि रीति हिमायत करे नथी सघिजे। जेतोणीकि असां हुकूमत खां मुतालबो था करियूं त उहा लॾ प्लाण कंदड़ हिंदू कुटुंब खे रोकण लाइ तकड़ा क़दम खणे। पंहिंजे वज़ीरनि ऐं चूंडियल नुमाइंदनि जी हिकु कमेटी जोड़ी वञे जेका मायूस ऐं ख़फ़ा थियल हिंदू भाइरनि सां ॻाल्हियूं करे संदन तहफ़ुज़ लाइ क़दम खणे ऐं अहिड़ी रीति हिंदू कम्यूनिटी खे मुस्तक़िल तहफ़ुज़ ॾेई संदन ख़दशा ख़तमु करे। सिंध विरहाङे जे दर्द खां पोइ हिंदुनि जे लॾ प्लाण वारो हीउ दर्द बर्दाश्त करण जी सघ नथी रखे। सिंध जे हिंदू कम्यूनिटी खे बि इहा ई वेनती आहे त हालतूं कहिड़ियूं बि हुजनि, पंहिंजो वतन छॾण वारो फ़ैसिलो हिमाकत खां सवाइ ॿियो कुझु बि नाहे। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। इंसानी हक़नि जे कारकुननि जी जोड़ियल फैक्ट फाइंडिंग मिशन सिंध अंदरि 2022 जी ॿोॾ खां पोइ मुतासिरनि जी बहाली ऐं ॿीहर तामीर जे कमनि में संगीन ख़ामियुनि जो इंकशाफ़ कयो आहे। इन हवाले सां अव्हांजी ख़िदमत में पेश करियूं था ग़ुलाम हुसैन ख़ासकेली जी रिपोर्ट। इंसानी हक़नि जे कारकुननि जी जोड़ियल फैक्ट फाइंडिंग पारां बोर्ड मुतासिरनि जी बहाली लाइ कयल कमनि में संगीन ख़ामियुनि जो इंकशाफ़ कयो वियो आहे। इंसानी हक़नि जे कारकुननि जे नेटवर्क साउथ एशिया बराए इंसानी हुकूक सिंध में 2022 जी मौसमियाती तब्दीली जे करे आयल ॿोॾ खां पोइ मुतासिर माण्हुनि जे नुक़सान जे अज़ाले ऐं बहाली जे अमल जी जाच लाइ फैक्ट फाइंडिंग मिशन जोड़ियो, जंहिं हलंदड़ महीने दौरान कमु कयो। मिशन में माहौलियाती हक़नि जो वकील ऐं इंसानी हक़नि जे कारकुननि जे जोड़ियल फैक्ट फाइंडिंग मिशन जो मेंबर अहमद रफ़े आलम, साउथ एशिया पार्टनरशिप प्रोग्राम जो एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर मोहम्मद तहसीन, पाकिस्तान किसान राब्ता कमेटी जो जनरल सेक्रेटरी ऐं नेटवर्क जो मेंबर फारूक तारिक ऐं शहनाज़ शीदी शामिल हुआ। हिन मिशन सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि लाड़काणे, शिकारपुर, नवाबशाह ऐं हैदराबाद जो दौरो कयो। मिशन जो मक़सदु ॿोॾ खां पोइ ॿीहर बहाली ऐं तमीर वारे अमल में हुकूमती कारकर्दगी जे क़दमनि ऐं कोताहियुनि जो जाइज़ो वठणु ऐं इन सिलसिले में थींदड़ हक़नि जे ख़िलाफ़ वर्ज़ियुनि जी दस्तावेज़ी रिपोर्ट तयारु करणु हो। हिन मिशन जी इब्तिदाई जाच में सूबाई हुकूमत जे बोर्ड मुतासिरनि जी बहाली जे लाइ शुरू कयल दुनिया जी सभ खां वॾी हाउसिंग स्कीम वारनि दावाउनि जी तरदीद कंदे चयो त मिशन खे इहा ॻणती आहे त हिकु कमरे वारो बोर्ड मुतासिर माण्हुनि जो मॉडल घर, रंधिणी ऐं वाशरूम जहिड़ी बुनियादी सहूलियत खां महरूम आहे, जेको घर जे तौरु क़ाबिल क़बूल नाहे। हिकु कमरे वारे घर जी तामीर जे लाइ इब्तिदाई तौर ते 3 लख रुपयनि जी रक़म बि उन वक़्त बि नाकाफ़ी हुई ऐं मौजूदा बेरोज़गारी ऐं माण्हुनि जी आमदनी खे नज़र में रखंदे तमामु घटि आहे। मिशन जे मुशाहिदे दौरान इहा ॻाल्हि बि साम्हूं आई त मुतासिर माण्हुनि जे नुक़सान जे अज़ाले ऐं खेनि बुनियादी हक़नि ऐं सहूलियतनि जहिड़ो कि पीअण जे साफ़ पाणी, ख़ुराक, बिजली जी सहूलियत, तालीम ऐं सिहत जी सार संभाल खां महरूम रखियो वियो आहे। हिकु कमरे वारो घर मौसमियाती तब्दीलियुनि जे आफ़तनि खे मुंहुं ॾियण जे क़ाबिल नाहे। मौसमियाती तब्दीलियुनि बाबति कथन मूजिबि मुस्तक़बिल में उन्हनि कमज़ोर आबादियुनि ते वधीक शदीद कुदरती आफ़तनि जो असरु थियणो आहे ऐं इहो इम्कानु ज़ाहिरु कयो पियो वञे त हिकु कमरे वारनि घरनि वारो ढांचो बरसातनि खे बर्दाश्त करे न सघंदो। जॾहिं त इहा रियासत जी ज़िम्मेवारी आहे त हू माण्हुनि खे पनाहगाह, ख़ुराक, तालीम, सिहत ऐं साफ़ माहौल फ़राहम करे। उन्हनि कमज़ोर आबादियुनि जा बुनियादी हक़ पायमाल कया विया आहिनि ऐं उन्हनि खे ग़ैर इंसानी, ग़ैर वक़ार वारनि हालतुनि में रहण ते मजबूर कयो वियो आहे। मिशन इहो बि मालूम कयो त ॼाणायल घरनि जे डिज़ाइन ऐं हक़ीक़ी मुतासिर बिरादरियुनि में घरनि जी विरासत जे अमल में गॾियल सलाह मशवरो घटि कयो वियो।
बोर्ड खां पोइ ॿीहर बहाली ऐं तइमीर जे अमल खे मामूली सरकारी सर्विस तौरु वठणु ऐं हुकूमती रवैये फंडण जे वक़्ति सिर विरासत जे हवाले सां फौरी ज़रूरत जे अहसास खे घटि करे छॾियो। मिशन सिहत ऐं सफ़ाई जे बहिरान बाबति ॼाणायो आहे त जिन बि ॻोठनि जो मिशन दौरो कयो उते मुनासिब पाणी जे नेकाल ऐं सफ़ाई जो निज़ाम बि मौजूदु न हो। माण्हुनि पंहिंजनि घरनि जे अङण आॾो गंद किचिरे जमा करण सां गॾु वॾा खॾा खोटे रखिया आहिनि। उन करे उते डायरिया मलेरिया ऐं चमड़े जूं बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। मिशन जी केस स्टडी दौरान लाड़काणे जे हिकु ॻोठ बाबति ॼाणायो वियो आहे त मोहन जे दड़े वेझो हिन ॻोठ में 40 घर मुकमल तबाह थिया ऐं अॼु ॾींहं ताईं उते सिर्फ़ु 4 घर तइमीर थी सघिया आहिनि। माण्हुनि ॿुधायो त हुकूमत पारां जारी कयल लिस्टनि में पंहिंजो नालो ॻोल्हण में मुश्किलातूं पेश अचनि थियूं। कुझु ख़ानदान अञा ताईं ख़ीमनि ऐं कुझु वरी पाड़ेसरियुनि वटि रहनि पिया। बोर्ड खां पोइ पाण घर ठाहे रिहाइश इख़्तियार कंदड़नि खे हुकूमत लिस्ट में शामिलु न कयो। हिकु अंदाज़े मूजिबि 6 माण्हुनि ते मुश्तमिल ख़ानदान जे माण्हुनि खे बि हिकु कमरे वारे घर में रिहाइणु मुमकिन न आहे। सिहत जे सहूलियतुनि बाबति मिशन ॼाणायो आहे त औरतूं ऐं ॿारड़ा बोर्ड खां पोइ नाकारी असरनि जो वॾो भार बर्दाश्त करे रहिया आहिनि। उहे सख़्तु खुराक जी खोट जो शिकार आहिनि ऐं तबाह थी वियल रोडनि जो निज़ाम सिहत जे मर्कज़नि ताईं रसाई में रुकावट बणियल आहे। मिशन इहो ॾिठो त ॿारड़ा पहिरें उघाड़ बुनियादी सामान खां सवाइ स्कूल वञी रहिया हुआ, जॾहिं त केतिरनि ई नियाणियुनि खे स्कूल छॾण ते मजबूर कयो वियो आहे। बोर्ड रोडनि जे नेटवर्क खे तबाह करे छॾियो आहे, जंहिंजे करे माण्हुनि खे इस्पतालनि ताईं पहुचण में मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। मुतासिरनि जी ज़हनी सिहत ते का बि तवजह न ॾिनी पई वञे। केतिरा ई माण्हू ज़हनी तौर ते बीमार थी चुका आहिनि। ज़रई ऐं मुआशी असरनि बाबति मिशन ॼाणायो आहे त बोर्ड गुज़र सफ़र जे ज़रियनि खे बि पाण सां गॾु लोढ़े वई। कुझु माण्हू थोरी ज़मीन जा मालिक हुआ ऐं कुझु वरी ॿियनि वॾनि जागीरदारनि ऐं ज़मीनदारनि वटि मज़दूरी कंदड़ हुआ। मौसमियाती तब्दीली जे असरनि जे करे फ़सुलु तयारु करणु ॾुखियो थी पियो आहे ऐं पैदावार बि घटिजी वई आहे। शिकारपुर ऐं नवाबशाह ज़िलनि में सिम ऐं कलर ज़मीनूं ख़राबु करे छॾियूं आहिनि। हुकूमत पारां अघु ॾिनल सब्सिडी नाकाफ़ी आहे। माहौलियाती तब्दीलियुनि बाबति आगाही जे हवाले सां मिशन ॼाणायो आहे त बोर्ड मुतासिर माण्हुनि में मौसमियाती तब्दीलियुनि जे हवाले सां जागरता पैदा न पई कई वञे। निज़ामी नाकामी बाबति मिशन चयो आहे त बोर्ड खां पोइ बहाली वारे कम जी निगरानी ऐं जाइज़े जी गैर मौजूदगी बहाली वारे कम में सुस्ती पैदा करे छॾी। सियासी ऐं ॿियनि सबबनि जे करे बहाली में तेज़ी जे लाइ आवाम खे छड़ विछड़ कयो वियो। इहा ख़बर पई त मुतासिर माण्हुनि जी बहाली ऐं जामे तरक़ियाती अमल जी वकालत कंदड़ मक़ामी समाजी कारकुननि ऐं तनज़ीमनि जे सिफ़ारिशनि खे हुकूमती अमलदारनि नज़रअंदाज़ कयो। मौसमियाती फिनांस ऐं मुआशी बार बाबति मिशन ॼाणायो आहे त पाकिस्तान ग्रीन हाउस गैसिस जे ख़ारिज करण में 1% बि हिसो नथो रखे, पर जेको बार पाकिस्तान बर्दाश्त करे रहियो आहे उहो जवाज़ नथो रखे। सिंध खे आलमी बैंक ऐं ॿियनि मालियाती इदारनि वटां तक़रीबन $2 अरब अमरीकी डॉलर वसूल थिया, जेके घणो करे कर्ज़ जी मद में हुआ। इहा रक़म व्याज सां गॾु वापसि करणी पवंदी। उहा रक़म ग़रीब आवाम जे टैक्सनि ज़रिए वसूल कई वेंदी ऐं उन्हनि जे मुश्किलातुनि में वधीक इज़ाफ़ो थींदो। अॻे मुल्क जो अवाम ग़ुर्बत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। 2022 जी बोर्ड में नुक़साननि जो अंदाज़ो $40 अरब खां वधीक लॻायो वियो। मौजूदा मालियाती मॉडल वर्ल्ड बैंक जहिड़नि मालियाती इदारनि जे कर्ज़नि ते भाड़े थो। उहो मॉडल मुतासिर माण्हुनि जी बहाली जे लाइ इज़ाफ़ी कर्ज़ जो भार खणण ते मजबूर करे थो। सिंध में बोर्ड मुतासिर खे टैक्सनि जे ज़रिए व्याज सां गॾु कर्ज़ वापसि करण ते मजबूर कयो वियो आहे। लॉस ऐं डैमेजिस फंड सिंध में मुतासिरनि जे लाइ मुनसिफ़ाणो मालियाती तरीक़ेकार फ़राहम करे सघे थो, जेको कर्ज़ जो भार बर्दाश्त करण बिना मदद फ़राहम करे। पर फंड जी मौजूदा सूरतहाल तरक़ी याफ़्ता मुल्कनि जी महदूद हिसेदारी ऐं गैर वाज़े विरासत जे तरीक़ेकार सां जुड़ियल आहे। उन करे सिंध जहिड़े ख़िते जे लाइ फ़ौरी इमदाद नाकाफ़ी आहे। मिशन हुकूमत आॾो इहे मुतालबा रखिया आहिनि त बोर्ड मुतासिर माण्हुनि जे लाइ ठहियल घरनि जी डिज़ाइन जो ॿीहर जाइज़ो वरितो वञे। रंधिणी ऐं वाशरूम समेत सिहत ऐं सफ़ाई जो निज़ाम दुरुस्त कयो वञे। घरनि जी तइमीर जे लाइ अदा थींदड़ रक़म जो जाइज़ो वरितो वञे।
मुतासिर माण्हुनि जे लाइ नए सिरे सां सर्वे कई वञे त जीअं इहा ख़बर पइजी सघे त असल हक़ीक़ी मुतासिर कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि जी मदद करे सघिजे। मिशन चयो आहे त ग्रीन हाउसिस इख़राज में पाकिस्तान जो हिसो न आहे। उन लाइ जिन मुल्कनि जो वॾो हिसो आहे उन्हनि मुल्कनि खे फंड फ़राहम करण बाबति पंहिंजनि वाइदनि ते पूरो लहणु घुरिजे। उन करे उन्हनि जे मालियाती फंडिंग कर्ज़नि जी शक्ल में न हुजणु घुरिजे। हुकूमत इन सिलसिले में उन्हनि मुल्कनि खे पंहिंजा वाइदा यादि ॾियारे। अवाजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारियूं। जीअं तव्हीं चङी रीति ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमुल वर्क हूंदा आहिनि। अव्हीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी नशरियात लाइव पिणु ॿुधी सघो था। असांजी नशरियात लाइव ॿुधण लाइ हींअर ई पंहिंजे मोबाइल फ़ोन जे प्ले स्टोर में वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो जी ऐप डाउनलोड करे अव्हीं 24 कलाक रेडियो जी नशरियात ॿुधी सघो था। प्रोग्राम में अॻिते वधूं था ऐं ज़िक्र करियूं था बदअमनी जो। वधी वियल बदअमनी ख़ासि तौर ते बदीन में बदअमनी जी बरंदड़ बाह बाबति रज़ाक ॾिनो खोसो लिखे थो। बदीन में काफ़ी वक़्त खां बदअमनी जो राज आहे जेको ख़तमु नथो थिए। वधंदड़ ॾोहनि में सियासी भूतार कंहिं न कंहिं तरीक़े सां अटकियल ज़रूरु आहिनि। ताज़ो निंदो थाणे जी हद में थरकोल मैन रोड ते रूपा फिलिंग स्टेशन पंप जिते नौजवान अहमद अबड़ो खे मुख़्तलिफ़ तेज़ धार शयुनि सां क़त्ल कयो वियो। इन सिलसिले में शक तॾहिं जनम वठणु लॻा जॾहिं उन पंप जूं CCTV कैमराऊं उन वक़्तु बंदि आख़िर छो कयूं वियूं। किथे उन पंप जा मुलाज़िम उन वारदात में मुलविस न हुआ। पुलिस उन पंप जे हिकु मुलाज़िम अली नवाज़ नोहड़ियो खे हिरासत में वरितो जेको चौकीदार आहे। पुलिस पारां जांच वारो मरहलो जीअं तेज़ कयो वियो आहे तीअं क़त्ल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार थियण जी उमेदु जागी बि आहे। पर उन क़त्ल में 3 ॼणनि जूं गिरफ़्तारियूं थियूं आहिनि जंहिंमें न्याज़ ख़ासकली दिलदार उर्फ़ दिलू जेको बि पुलिस जांच में शामिलु कयो वियो आहे। पर पुलिस जो शकी किरदारु तॾहिं जनम वठी रहियो आहे जॾहिं 28 तारीख़ ते राति जो देरि सां नौजवान खे क़त्ल कयो वियो पर 15 ॾींहं गुज़री विया। वारसनि जे शक बावजूदि न त पुलिस जांच खे अॻिते वधाए रही आहे न वरी जवाबदार गिरफ़्तार कया वञनि था। पहिरियां त कातिलनि जो पुलिस पतो करे वरितो, गिरफ़्तारियूं बि थियूं पर कुझु कातिल जिन ताईं पुलिस पहुची वई बाद में पुलिस खे खोसकी जे सियासी भोतारकी सोच रखंदड़ शख़्स प्रेशर विधो त तव्हांखे कातिल ॾियां थो। जंहिं बाद पुलिस सुस्त थी वई पर भोतार जो वाइदो वफ़ा न थियो। पुलिस खे काफ़ी पासनि खां जांच बाद 3 कातिलनि जी गिरफ़्तारी में पुलिस लाइ रुकावट सिर्फ़ु सियासी भोतार बणियल आहिनि जेके कोशिश में आहिनि त मौजूदा जांच पुलिस ऑफिसर खे हटाए कुझु कातिलनि खे बचाए वठिजे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त फ़ौरी तौर जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं बदीन में अमन क़ाइमु कराइण लाइ क़दम खयां वञनि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं राज़क ॾिने जो लिखियल लेख। ऐं हाणे अव्हांजी ख़िदमत में उहा लिखणी पेश करियूं था जेका असां अव्हां लाइ चूंड कई आहे सोशल मीडिया तां। उनखां वधीक ज़ुल्म छा हूंदो जो मिसकीन ग़रीब माण्हुनि जा घर डाहिजनि ऐं मथां कारपोरेट फार्मिंग लाइ लखें एकड़ ज़मीन कंपनियुनि सरमाएदारनि जागीरदारनि खे ॾिजे। ग़रीब माण्हुनि जा हज़ारें घर ऐं दुकान बिल्डोज़ करे कासिमाबाद जे वाधू वाह जो पाणी ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे नाले ते इस्टेब्लिशमेंट खे ॾियण जी प्लानिंग हेठि ॻोठ किरण खान शोरो भरिसां ॻोठ रहीमदाद शोरो में 30-40 सालनि खां रहंदड़ मिसकीन ग़रीब माण्हुनि जा घर ऐं दुकान बिल्डोज़ कया विया आहिनि। न रुॻो इहो पर हशू आश्रम लाइब्रेरी खे पिणु सिंध हुकूमत डाहे पट कयो। माण्हुनि खे बिजली ऐं गैस जा मीटर छो ॾिना विया जेकॾहिं उन्हनि जूं मिल्कियतूं ग़ैर क़ानूनी हुयूं।
जेकॾहिं हुकूमत मुतालिक़ उहे हज़ारे माण्हू गैर क़ानूनी ज़मीन ते अॾावत करे वेठल हुआ त एतिरनि सालनि खां हुकूमत किथे हुई? छा मुतासिरीन खे का मुतबादिल ज़मीन ॾिनी वई जेतिरी तेज़ी सां कैबिनेट सिंध जी ज़मीन कारपोरेट फार्मिंग लाइ ॾिनी या फ़ैसिला करे पई? छा मज़लूम माण्हुनि खे ज़मीन नथी ॾेई सघिजे? ॿिए तरफ़ साॻी सिंध हुकूमत या पीपल्स पार्टी तरफ़ां सिंध जूं लखें एकड़ ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग लाइ ख़ानगी इदारनि खे ॾिनियूं पियूं वञनि। पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत जा नारा रोटी कपिड़ा और मकान केॾांहुं विया? हद त इहा जो आवाम जे पैसनि मां किरोड़ें रुपयनि जूं कॉन्फ्रेंसूं मेला मलाखड़ा प्रोग्राम करे वरी हुकूमत कूड़ी तरक़ी ऐं ख़ुशहाली जो ॾेख बि ॾियणु चाहे थी। हीअ कहिड़े क़िस्म जो निज़ाम ऐं क़ानून आहे? उनखां वधीक बेहसी छा थींदी आहे? छा का बि सियासी पार्टी जेका सिंध जे आवाम जे हक़नि लाइ कमु करण जी दावा करे थी उहा उन्हनि मज़लूमनि सां गॾु बीठल नज़र आई? हैदराबाद में बेशुमार पार्टियुनि जूं ऑफिसूं आहिनि। छा कंहिं पार्टी जे नुमाइंदे या मेंबर खे उहा ज़रूरत आहे त हूअ उन्हनि माण्हुनि जे एहतजाज में शरीक थी संदन एहतजाजनि में साथ ॾियनि? सिंधू दरिया ते कैनाल खां वठी इंतिहा पसंदी लखें एकड़ ज़मीन कारपोरेट फार्मिंग जे नाले ते ॾियण ताईं छा असांखे कंहिं सियासी पार्टी जे मुसलसल सियासी मज़ाहिमत नज़र अचे थी? असां त रुॻो सोशल मीडिया ते मज़मती पोस्टूं कॉन्फ्रेंसूं ऐं सेमिनार उहे बि साॻी हुकूमत पारां स्पॉन्सर कयल जेके नाइंसाफ़ियुनि ॾाढे जबर जे पोयां आहिनि ऐं कुझु अलामती एहतजाज ऐं प्रेस क्लबनि ते मार्च ॾिसूं था। किथे बि मुसलसल जदोजहद बुख हड़तालूं लांग मार्च धरना रोड ब्लॉक या हाईवे ब्लॉक जहिड़ियूं हिकमत अमलियूं नज़र नथियूं अचनि। असांखे मुस्तक़िल सियासी हल लाइ आर्ज़ी एक्टिविज़म खां अॻिते वधणो पवंदो। असांखे उन्हनि माण्हुनि सां गॾु बीहणो पवंदो जेके हिन समाज में हर रोज़ु कंहिं नई मुसीबत खे मुंहुं ॾियनि था। पर शायदि सिंध जा मिसकिन माण्हू पार्टियुनि जे तरजीहनि में शामिल ई न आहिनि। धरती ऐं वसीलनि खे बचाइण लाइ को ॿियो न अचिणो आहे। सिंध परस्त वतन दोस्त तरक़ी पसंद सियासी पार्टियुनि खे न रुॻो हैदराबाद पर सिंध जे सभिनी मज़लूम माण्हुनि सां मुसलसल गॾु बीहणु घुरिजे। जेकॾहिं उन्हनि सां गॾु बीठा त माण्हू ज़रूरु साणनि गॾु बीहंदा ऐं साथ ॾींदा। ग्रास रूट ते आवाम सां ॻाढापो केरु जोड़ींदो उहो सियासी पार्टियुनि लाइ सभ खां वॾो सुवाल ऐं जुड़त जो मौक़ो पिणु आहे। कॉन्फ्रेंसनि सेमिनारनि गॾिजाणियुनि ऐं मज़मत वारी सियासत खां हाणे निकिरणो पवंदो न त ईअं ई धरती वसीला दरिया ऐं ज़मीनूं धरती धणियुनि खां खसिजंदियूं रहंदियूं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवीं ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे सिलसिलो शामिल करियूं था हिकु शाइर। सिलसिले हिकु शाइर में असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं सिंध जे नामियारे शाइर जाफ़र जानी जी ख़ूबसूरत शाइरी। जंहिंजी दिलि दर्दनि खां आजी माण्हू ई नाहे, जंहिंमें नाहे सुरत समाजी माण्हू ई नाहे, जेको मोहबत ऐं मज़हब खे धार करणु चाहे, सोछा पंडित छाजो हाजी माण्हू ई नाहे। माण्हू सोआ जेको खेड़े खाए खाराए, जंहिंखे भाए पियल मोहताजी माण्हू ई नाहे। पहवारनि सां पेचत फितरी पर धारे आॾो, जंहिं कनाई कू कनाजी माण्हू ई नाहे। खेसि छॾे ॾे भलधारियुनि जा बूट चटे जी, हू छा विढ़ंदो वेड़ बका जी माण्हू ई नाहे। नींहं न जंहिंजा नेण पुसाया, पेड़ न जंहिं पुरजी, तंहिंसां जानी यारी छाजी माण्हू ई नाहे। हीअ माण्हू ॻोढ़ा ॻोढ़ा छो ऐं सारूं सारूं छो आहिनि, जे माण्हू अहिड़ो हूंदो आहे मूं लाइ मयारूं छो आहिनि। दिलनि में ख़ुदा वसंदो आहे तो ठीकु चयो हो ए बाहू, पर क़िबला हिकिड़ी ॻाल्हि पुछां, ही ॾारूं ॾारूं छो आहिनि। छो डामर हाणनि रस्तनि ते आडोड़ उघाड़नि पेरनि जी, ही हेॾो दूंहों छो आहे, ही कूकूं कारूं छो आहिनि।
तूं नाही आऊं जलां थो पर ही कोयल छाले रोए थी। छा तिन सां तुंहिंजो नातो हो, बेचैन बहारूं छो आहिनि। नाबीन हथनि में पथर हुआ, हर पथर में मूं जीत ॾिठी, पर शिबली जेको गुल हयो तंहिं में ही हारूं छो आहिनि। ही मिटी आ हू मिटी आ, ही ॻाल्हि सरासर चिटी आ, पर मूं न परोली सुलझाई, ही सरद तारूं छो आहिनि। ही जानी गहलो ॻोठाणो, ही कीअं बि टारे थो टाणो, पर ॾाहा तोखे ॾॾ मथां, ही हेॾियूं खारूं छो आहिनि। को टाणो टहिकनि जो, का वेल वलोड़नि जी, ही उमिरि कथा भासे लम्हनि जे टोड़नि जी। महबूद अना हुन जी हू नूर नसूरो आ, गणपह सु कंदो कहिड़ी मिटी जे पनोड़नि जी। रोबोट रियासत में रूहनि जो कुछण अहिड़ो, ॼण तेल कढ़ाई में सरबाट पकोड़नि जी। जंहिं ॾींहुं पिरी मिलंदा तंहिं ॾींहुं मरी वेंदुसि, आहेर पयल मूंखे ज़हराब विछोड़नि जी। मिसकाल संदेस साॻी, कंगाल असीं साॻिया, अहसास ते साॻी आ हणमार हथोड़नि जी। आका जी नियत छाहे, हर हर थो अचे काहे, का लोध लॻोड़नि जी, का भीड़ भॻोड़नि जी। जानी थो गज़ल ॻाए, ॾाहो थो सड़ी सोचे, हिन ॼट किथां आंदी ही ॾात किरोड़नि जी। जाफ़र जानी पंहिंजे ख़ूबसूरत नज़म भाड़ियो में लिखे थो। हीअ नज़म संस ड्यूटी वारे वक़्त जो लिखियलु आहे, जॾहिं हूअ पुलिस अमलदार हो। भाड़ियो जे उनवान सां जाफ़र जानी लिखे थो, साहिब मूं ते ॾमरियो आहे, चए थो वर्दी मेरी पातई, बूट बि पॉलिश कीन कया अथई, ऐं टोपी पिणु ठीकु न आहे। शेव वधायो बीठो आहीं, जोकर मॼू लूसी आहीं, सोचम केस वराणिया आऊं, रिश्वत खोर हरामी बिल्ला, तूं छा ॼाणी पीड़ा असांजी। पाण गुलाबनि जी चाहत में, पाण गुलाबनि जी चाहत में होश वञायो वेठा आहियूं। पंहिंजनि ॻाढ़नि अहसासनि ते रोज़ रंगनि जो नूर वसे थो, रोज़ अखियुनि जे ओजागनि खे हिकिड़ो नओं इज़हार ॾियूं था। पाण मिटी जी ख़ुशबू आहियूं, मिटी सां ई प्यार कयूं था। तूं छा ॼाणी मिटी छाहे, गांघट जहिड़ा शेपर ठाहे, खदड़नि वांगुरु पाण संवारी, मिसकिननि लाइ बाहियूं बारी, सरदारनि जा बूट चटी थो, भोतारनि जो भड़वो आहीं। बब भरण धारां छा ॼाणी, पर सोचां थो जे ईअं चवंदुसि, साहिब वेतर ॾमरी पवंदो, ऐं पने जी चौथाई ते मूंखे जेके आर्डर ॾींदो, तव्हां आर्डर सां मुंहिंजनि ॿारनि बचनि जो हू पेट कटींदो। आऊं अना खे खुटो ॾेई साहिब खे सैल्यूट कयां थो। गुज़िरियल 16 सालनि वांगुरु अॼु बि आऊं भाड़ियो थियां थो, अॼु बि आऊं भाड़ियो थियां थो। हीअ अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे शाइर जाफ़र जानी जी ख़ूबसूरत शाइरी। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए चन। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन